जडो में अलखिदमत फाउंडेशन पारां रूरल हेल्थ सेंटर में लॻायल 3 ॾींहनि वारी अखियुनि जे इलाज वारी कैंप जो इफ़्तिताह IHS जे रीजनल डायरेक्टर अली मोहम्मद महर कयो। हिन मौक़े ते जमात इस्लामी मिरपुर ख़ासि अमीर अफ़ज़ाल आराई, अलखिदमत जडो जे सदर अज़हर जमील आराई, डॉक्टर शमशाद कायम खानी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कैंप बाबति अलखिदमत फाउंडेशन जडो जे सदर अज़हर जमील ॿुधायो, दी सोसाइटी फॉर द प्रिवेंशन एंड क्यूर ऑफ ब्लाइंड्स कराची ऐं POD कराची जे ताउन सां 23 मुफ़्त अखियुनि जी इलाज जी कैंप 20 डिसंबर खां 22 डिसंबर ताईं रूरल हेल्थ सेंटर जडो में लॻाई वई आहे, जंहिंमें मरीज़नि खे मानी दवाऊं ऐं ॿियूं तिबी सहूलियतूं बिल्कुलु मुफ़्त फ़राहम कयूं पियूं वञनि। जुडे पारां अखियुनि जे इलाज ऐं ऑपरेशन जी 23 मुफ़्त कैंप जुडे जे सरकारी अस्पताल में असां लॻाई आहे अलखिदमत फाउंडेशन पारां। ऐं हेसि ताईं 400 खां वधीक मरीज़नि जो, मर्द ख़वातीन मरीज़नि जो असां मुआइनो कयो आहे ऐं 116 जेका पेशेंट्स आहिनि पहिरीं ॾींहुं हू ऑपरेशन जे लाइ असां दाख़िल कया आहिनि। हिन कैंप में असां खाधो, मेडिसन, ऑपरेशन ऐं ॿी जेकी बि तिबी सहूलियात आहे उहा इंशाअल्लाह तव्हां मुफ़्त प्रोवाइड कंदा आहियूं ऐं कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला हुल अज़ीज़ मुस्तक़बिल में बि ख़िदमत जो इहो सिलसिलो जेको आहे सो जारी रहंदो। हुन वधीक चयो त ॾाखिणी सिंध में अखियुनि में मोतीअ जी बीमारी आम आहे ऐं ग़रीब माण्हू हुन जो इलाज कराइण जी सघ नथो रखे सघे, जंहिं लाइ अलखिदमत फाउंडेशन मुसलसल 23 सालनि खां मुफ़्त तिबी कैंप लॻाईंदी पई अचे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk